पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री जो एक अहिड़ो अदाकार जैसा सभई अञा ताईं कंदा आहिनि प्यार, जेको सभिनी खे आहे यादि। जी हाँ, वहीद मुराद। अकेले न जाना, अकेले न जाना, हमें छोड़कर तुम्हारे बिना हम भला क्या जिएंगे। अकेले न जाना, हमें छोड़कर तुम्हारे। पाण मथां इहो गीत फिल्माए वहीद मुराद पाण ई असांखे अकेलो करे छॾे हलियो वियो ऐं ॾेई वियो पंहिंजनि फिल्मुनि वसीले सॼी ज़िंदगीअ जी यादगिरी। दिया हौसला जिसने जीने का हमको, वो एक खूबसूरत सा एहसास हो तुम। वहीद मुराद 2 अक्टूबर 1938 में कराची में पैदा थियो। संसु वालिद फिल्मी डिस्ट्रीब्यूटर हुयो ऐं पाण वॾो थी बणियो फिल्म प्रोड्यूसर, स्क्रिप्ट राइटर ऐं बेमिसाल अदाकार। हिकु अहिड़ो अदाकार जेको पंहिंजे मन मोहणे अंदाज़ ऐं मासूम आवाज़ सां ॾिसंदड़नि जी दिलनि में लही वियो ऐं ठही वियो पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीअ जो चॉकलेटी हीरो। जब प्यार में दो दिल मिलते हैं, मैं सोचता हूँ इनका भी कहीं मुझ जैसा है अंजाम न हो, उनका भी जुनून काम न हो। जब प्यार में दो दिल मिलते हैं, मैं सोचता हूँ। ये 1959 खां 1983 जे संदसि फिल्मी कैरियर जो किस्सो आहे। उन वक़्त में वहीद मुराद पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीअ जो सभ खां वधीक पढ़ियल लिखियल अदाकार हुयो। उन कराची यूनिवर्सिटी मां इंग्लिश लिटरेचर में मास्टर्स कई हुई। पढ़ण लिखण में होशियार ऐं ॾिसण में ख़ूबसूरत हुजण करे साणस पढ़ंदड़ ऐं फिल्म इंडस्ट्रीअ में कमु कंदड़ केतिरियूं ई हसीनाऊं मथस मोहत हुयूं। सीने से लगा के रखो। जी हाँ, बातें बनाना कोई आपसे सीखे। और बातों से बहलाना आपसे। आगे बढ़िए, कोई आपका इंतजार कर रहा है। शुक्रिया। जी हुजूर, इस तरफ नहीं, उस तरफ। चीरियूं अखियूं, वणंदड़ वार ऐं मिठी गुफ़्तार वहीद मुराद खां दिलियूं फुराईंदी हुई। संदसि अदाउनि एवज़ उन वक़्त खेसि लेडी किलर जो लक़ब बि मिलियो हुयो। कई सुहिणियूं सूरतूं पंहिंजनि हथनि में दिलि खयूं वहीद मुराद जे आॾो पयूं फिरंदियूं हुयूं ऐं वरी वहीद मुराद पाण पंहिंजी दिलि खयूं सलमा नाले छोकिरी आॾो पेश थियो। सलमा संदसि दिलि जो तोहफ़ो क़बूल कंदे खेसि पंहिंजो जीवन साथी बणायो। अच्छा, कोई उनको तकलीफ भी दे वो हमेशा अपने अंदर रखते थे, वो उनको कभी डिस्कस नहीं करते। इतना तक कि मुझे भी कभी उनके कोई स्टूडियो में या कोई उनके आर्टिस्ट के साथ प्रॉब्लम हो, ही वुड नॉट डिस्कस इट विद मी। खेनि 3 ॿार थिया, जिन मां संदसि धीअ सादिया मुराद गुज़ारे वई। बाक़ी 2 ॿार आलिया मुराद ऐं आदिल मुराद हयात आहिनि। संदन चवणु आहे त वहीद मुराद न सिर्फ़ बहितरीन अदाकार हुयो, पर हू हिकु बहितरीन वालिद बि हुयो। खैर, फिल्म इंडस्ट्री ने बहुत कुछ दिया, शोहरत दी, नाम दिया, इज्जत दी, पैसा दिया। बस ये है कि एमए का इस्तेमाल नहीं हुआ। तो कब करेंगे? एमए की जरूरत नहीं है, बल्कि जिसने पहली जमात भी ना पास की हो ना, वो उसके चांसेस फिल्म इंडस्ट्री में ज्यादा हैं आजकल। पाकिस्तानी सुपरस्टार वहीद मुराद इंडियन सुपरस्टार दिलीप कुमार खां घणो मुतासिर हुयो, पर संदसि अंदाज़े अदाकारी दिलीप कुमार सां कॾहिं बि बरमेचजी न सघी। वहीद मुराद जो पंहिंजो हिकु अलॻि अंदाज़ ऐं मुनफ़रिद मक़ाम हुयो। संदसि मक़बूलियत कंहिं हिकु तबिके ताईं महदूद कोन हुई। खेसि हर कोई हिकु जेतिरो ई पसंदि कंदो हुयो। वहीद मुराद ते हूअं त केतिरा ई ॾुख जा कलाम फिल्माया विया, पर हिकु चिलबिलो कलाम संदसि घणी सुञाणप बणियो। उहो कलाम हुयो फिल्म अरमान जो। आवाज़ हुयो अहमद रुश्दी जो, बोल हुया कोको कोरीना। कहीं अता पता मालूम नहीं, कोको कोरीना, कोको कोरीना, कोको कोरीना, कोको कोरीना। मेरे ख्यालों पे छाई है एक सूरत मतवाली सी, नाजुक सी, शर्मीली सी, मासूम सी, भोली भाली सी। रहती है वो दूर कहीं, अता पता मालूम नहीं, कोको कोरीना, कोको कोरीना।
वहीद मुराद जी फिल्मुनि में मुल्क जे वॾनि फनकारनि पंहिंजो आवाज़ ॾेई वहीद मुराद खे सुपरहिट कयो, जिन में ख़ान साहब, मेहदी हसन, मसूद राना, सलीम रज़ा, अख़लाक अहमद, मुजीब आलम, उस्ताद अमानत अली खान, असद अमानत अली खान, बशीर अहमद ऐं ए नैयर शामिल आहिनि। पर वहीद मुराद खे सभिनी खां वधीक वणियो अहमद रुश्दी जो आवाज़। उन पंहिंजे हिकु इंटरव्यू में अहमद रुश्दी जे हिकु कलाम जी ॾाढी साराह कई हुई, जेको 1967 जी फिल्म दोराह में ॻायो वियो हुयो ऐं उहो कलाम हू अक्सर झुंगारींदो बि हुयो। जो मैं सोचता हूँ कभी कि अगर मैं जब एक्टर नहीं होगा, या हो सकता है मैं रहूंगी दूसरे पार्ट करूँ, लेकिन मैं अचानक गायब हो जाऊँ दुनिया से, कहीं मर जाऊँ, कहीं कुछ हो जाए, तो ये गाना मेरे बाद अगर बजता रहे, भूली हुई दास्तां गुजरा हुआ ख्याल, भूली हुई हूँ दास्तां गुजरा हुआ ख्याल हूँ, भूली हुई हूँ दास्तां गुजरा हुआ ख्याल हूँ, जिसको न तुम समझ सके मैं ऐसा एक सवाल हूँ, भूली हुई हूँ दास्तां गुजरा हुआ ख्याल हूँ, जिसको न तुम समझ सके मैं ऐसा एक सवाल। वहीद मुराद हूअं त 125 फिल्मुनि में कमु कयो। दिलि त संसि हर फिल्म ते ॻाल्हाइण लाइ चवे थी, पर प्रोग्राम में वक़्त जी नज़ाकत खे ॾिसंदे कुझु अहम ॻाल्हियूं अमां सां वंड कयूं त वहीद मुराद जी फिल्मी कैरियर जी शुरूआति साथी फिल्म सां थी हुई, जेका 1959 में रिलीज़ थी हुई। पर वहीद मुराद जी बतौर हीरो पहिरीं फिल्म तॾो की ख़ूबसूरत अदाकारा ज़ेबा अलीअ सां हुई, जेका अदाकार मोहम्मद अली जी घरवारी आहे। अदाकारा ज़ेबा सां संसि 1966 में रिलीज़ थींदड़ फिल्म अरमान ॾाढी कामयाब वई हुई। इहा फिल्म पाकिस्तान जी पहिरीं प्लेटिनियम जुबली फिल्म हुई। अदाकारा ज़ेबा जी नज़र में वहीद मुराद जहिड़ो रोमांटिक हीरो उन वक़्तु कोई भी न हुयो। रोमांटिक साइड पे जितनी शोहरत जितनी उनको मिली है, कम किसी आर्टिस्ट को मिली होगी। और मेरे साथ तो उनकी बहुत फिल्में थी, और पहली फिल्म उनकी एज हीरो वो भी मेरे साथ थी, और बेहद कामयाब फिल्म थी, और पाकिस्तान की पहली प्लेटिनम जुबली फिल्म वो भी हम दोनों की थी, अरमान, जिसके गाने आज भी उसी तरह बेहद खूबसूरत और बेहद पसंद किए जाते हैं। वहीद मुराद खे एवार्ड केतिरा मिलिया? इन जाइ ते जेकॾहिं इहो चऊं त वहीद मुराद खे एवार्ड केतिरा ई मिलिया त ठीकु रहंदो, छो त खेसि ऐं संस फिल्मुनि खे मिलियल एवार्डनि जो अघु एतिरो त वॾो आहे जो उन लाइ हिकु अलॻि पैकेज तयारु करणो पवंदो। पर मुख़्तसिर ॻाल्हि इहा आहे त निगार एवार्ड खां वेंदे संस गुज़ारे वञण खां 27 साल पोइ 2010 में तॾोकी सदर आसिफ अली ज़रदारी पारां खेसि मिलियल सितारे इम्तियाज़ एवार्ड ताईं खेसि फिल्मी ख़िदमतुनि में मिलियल एवार्डनि जी हिकु डिघी फ़हरिस्त आहे। नवंबर 1983 में फिल्मी मदाहन ऐं माइटनि खां मोकिलाए ज़िंदगीअ जो सिर्फ़ु 45 बहारूं ॾिसी राह रबानी वरिती। हू पाण त हिन दुनिया में कोन्हे, पर संसि यादूं मदाहन ऐं फिल्मी दुनिया लाइ सॼी ज़िंदगीअ जो सरमायो आहिनि। इस जगह बैठ कर, हाँ इसी मोड़ पर, इस जगह बैठ कर तुमने वादा किया था, साथ दोगे जिंदगी भर, छोड़ कर तुम ना जाओगे, हाँ इसी